माना अद-दौलतुल इस्लामिया फिल इराक व शाम। या जेके हींअर मुसलमाननि खे मारनि था पिया ऐं शाम मुल्क में बीबी ज़ैनब जो कुबो उनजे बम हलाया अथनि, साहबनि जूं मज़ारूं रखियूं अथनि, कारो झंडो अथनि, ला इलाहा इल्लल्लाह लिखियल, ऐं इहे चवनि था त दौलतुल इस्लामिया असां क़ाइमु कई आहे, इस्लामी ख़िलाफ़त। हिन जो अॻुवान आहे अबू बकर अल बगदादी। नाले जी कंहिंखे ख़बर कोन्हे। अबू बकर उनजी कुनियत माना बकर जो पीउ, अबू बकर अल बगदादी माना बगदाद जो रवासी। पंहिंजो नालो नथा ज़ाहिर कनि, ॻोठ ॾे निस्बत ॾियनि था ऐं कुनियत माना पुट जे नाले सां पाण खे सॾाईंदा। इहे पाण खे सॾनि था त असां मुंहिंजो अॻुवान जेको आहे चए थो त मां ख़लीफ़तुल मुस्लिमीन आहियां ऐं इस्लाम जी रियासत जो क़ाइमु कयां। इराक जो कुझु हिसो टोड़े, कुझु शाम जो हिसो टोड़े उन खे पंहिंजी दौलत इस्लामिया क़ाइमु कई आहे। हाणे इन जे बारे में हिकिड़ी हदीस मूं पढ़ी, मूं वटि लिखी आहे त इमाम अबू नुएम अल मरवज़ी इमाम आहे, उन किताब लिखियो आहे। उन में लिखे थो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो, इज़ा रअयतुम रायात सूद, जॾहिं तव्हां कारनि झंडनि वारा ॾिसो, इन्हनि जो झंडो कारो आहे, फअल्ज़िमुल अर्द, पोइ तव्हां ज़मीन में वेही रहिजो, वला ततहर्रकू ऐदीकुम वला अर्जुलकुम, तव्हां पंहिंजा हथ पेर न चोरजो, माना उन्हनि सां जंग झगड़ो जदल न कजो, ऐं तव्हां किनारा कशी थी सब्र सां लिकी वेहिजो। सुम्म युज़हिर क़ौमुन दुअफ़ा ला युबअ लहुम क़ुलूबुहुम कज़ुब्रिल हदीद, पोइ हिकिड़ी अहिड़ी क़ौम उन्हनि सां गॾु ज़ाहिर थींदी जन जूं दिलियूं एॾियूं सख़्तु हूंदियूं जीअं लोह सख़्तु हूंदो आहे, लोह जहिड़ियूं उन्हनि जूं दिलियूं सख़्तु हूंदियूं। हाणे इन्हनि दाइश वारनि वटि हिकिड़ी औरत हुई, हुनजो पुटु ई अगवा करे विया। उहा ग़रीब माई वई उन्हनि वटि, क़ुर खणी वई त मूंखे मुंहिंजो बचो ॾियो। हुनखे चयूं वेह, तुंहिंजो पुटु तोखे ॾियूं था, मानी वानी खा, पुटु तोखे ॾियूं था। पोइ हुनखे मानी वानी खारायूं, गोश्त बोड़ो। पोइ जेॾी महिल मानी खाधई, पोइ चई हाणे मूंखे मुंहिंजो बचो ॾियो त मां वञा। मुंडी हाणे ॾिनोसि, चयो गोश्त हुन पुट जो थो खाधो, मां खे उन पुट जो गोश्त खाराई। साईं फरमाइनि था त क़ुलूबुहुम कज़ुब्रिल हदीद, उन्हनि जूं दिलियूं अहिड़ियूं हूंदियूं जीअं लोह हूंदो आहे। हुम असहाबु दौला, कोई दौला ठाहींदा, जेको हिननि चयो आहे दौलत इस्लामी। ऐं साईं फरमाइनि था ला यफून बिअहदिन वला मीसाकिन, न उन्हनि जे वाइदे जो एतबार हूंदो, न उन्हनि जे कंहिं अहद इक़रार जो एतबार। यदून इलल हक़ वलैसू मिन अहलिही, पाण खे हक़ ते सॾाईंदा पर उहे हक़ वारा न हूंदा। पाण खे सॾाईंदा त असां हक़ वारा आहियूं, जीअं चओ तव्हां जीअं ॿुधायो निमाज़ूं पढ़नि था, सॾाईंदा पाण खे हक़ वारा, वलैसू मिन अहलिही, हक़ वारा न हूंदा। अस्माउहुम अल कुना, उन्हनि जा नाला जेके हूंदा कुनियत ते हूंदा, जीअं अबू बकर कुनियत ते नालो सॾाईंदा। व निस्बतुहुमुल कुरा, ऐं पंहिंजूं निस्बतूं ॻोठनि ॾे ॼाणाईंदा, जीअं हिननि जो अॻुवान ॼाणाए थो त अबू बकर अल बगदादी, पंहिंजे ॻोठ ॾे निस्बत ॼाणाईंदा। व शुऊरुहुम मुरखातुन, उन्हनि जा वार वॾा हूंदा, खुलियल वार हूंदा। ॾिसो अञा हुज़ूर कहिड़ी पाई ॾियनि। साईं मां त हैरत में आहियां त 1500 साल अॻ में हुज़ूर जन चिटा पिटा निशान, कारा झंडा, दिलियूं सख़्त, सॾींदा हक़ ॾे, हक़ खां ॿाहिरि हूंदा, ऐं नाला पंहिंजा न ज़ाहिर कंदा, कुनियत सां सॾाईंदा, शहर ॾे निस्बत ॼाणाईंदा। ऐं साईं फरमाइनि था हत्ता यख्तलिफू फीमा बैनहुम सुम्मा युअतल्लाहुल हक़ मन यशा,
इहो फितनो कंदा रहंदा तां जो अल्लाह ताला हक़ खे ज़ाहिर कंदो हक़ वारा ईंदा जेके इन्हनि खे कुचली ख़बर छा थींदो दुनिया में अलाह जो राज़ हुयो त हिते हुयो न